नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त पीरो लाशारी मां ख़बर ॾींदालूं। पीरो लाशारी वेझो बुकेरा शरीफ जे मेमून कॉलोनी जे रवासण 14 वरनि जी निगरी शमा दी आचार लाशारी साफ़िन अॻियां दाईंदे ॿुधायो त मूंखे 3 लखनि में विकिरो कंदड़ मुंहिंजो भाउ ऐं दलालनि दुबाली जे रवासी पीरसन 45 सालनि जे ॼमार वारे शख़्स सां शादी कराए छॾी। हिन चयो त 6 ॾींहं पहिरां मुंहिंजे माइटनि ऐं दलालनि गॾिजी मूंखे तस्वीर हिक जी ॾेखारी ऐं शादी ॿिए सां कराई, जेको दंबाली जो रवासी पीरसन हनीफ नारे जो, जंहिंजी उमिरि 45 सालनि खां मथे आहे। निगरी चवण आहे त पहिरीं राति हिन मूं ते तशद्दुद कयो ऐं ज़बरदस्ती कयईं। मुंहिंजी अमर सां गॾु राति जो निकिरी पीर लाशारी शहर में पंहिंजी मासी जे घर में रहां थी। मूंखे ऐं मुंहिंजी मासी वारनि खे मुंहिंजे भाउ साहिब लाशारी मुड़ुस हनीफ नारे जो ऐं विच वारनि दलालनि मां ख़तरो आहे। निगरी जो चवण आहे त मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। SSP बदीन IG सिंध ऐं ॿियनि वसा वारनि खां मुतालबो थी कयां त मुंहिंजे भाउ ऐं मुंहिंजे मुड़ुस हनीफ नारे जो समेत विच वारनि दलालनि खे फौरी तौर गिरफ्तार करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।